मुड़स अरविंद के छॾे पाकिस्तान पहुतल अंजू अॼुकल्ह बहस जो मौज़ू बणियल आहे। अंजू पाकिस्तान पहुची इस्लाम क़बूल करे पंहिंजे फेसबुक दोस्त नसरुल्लाह सां निकाह बि कयो, पर हाणे संदसि नज़रियो तब्दील थी रहियो आहे। अंजू हाणे भारत वापसि वञण जी ख़्वाहिश ज़ाहिर करण लॻी आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त छा सोचियो हो ऐं छा थी वियो, जल्दबाज़ीअ में मूंखां ग़लती थी आहे। हुन चयो त मां मीडिया जो एहतराम करणु चाहियां थी, सवालनि जा जवाब ॾियणु चाहियां थी। हिकु इंटरव्यू में अंजू चयो त हू भारत वञणु चाहे थी। फोन ते ॾिनल इंटरव्यू में अंजू जो चवणु हो त हिते सभु कुझु ठीकु आहे, सभिनी खे ख़बर आहे त मां कंहिं प्लानिंग सां आई हुयसि, पर छा सोचियो हो ऐं छा थी वियो, जल्दबाज़ीअ में कुझु न कुझु मूंखां बि ग़लती थी आहे। पाकिस्तान में जेको कुझु थियो इन सां भारतीय फैमिली ज़लील थी आहे, जंहिं ते ॾुख आहे। अंजू जो चवणु हो त ॿारनि जे ज़हन में बि मूं लाइ सुठियूं ॻाल्हियूं न हूंदियूं। मां चाहियां थी त भारत वञा ऐं उते वञी बि मीडिया जे सवालनि जो जवाबु ॾियणो पवंदो। ॿुधाइणु चाहियां थी त पाकिस्तान वञणु ज़ाती फ़ैसिलो आहे। पाकिस्तान में मूंसां को बि ख़राबु वर्ताउ नाहे थियो, सुठे नमूने सां हिते रखियो वियो आहे। अंजू मूजिबि हू भारत में पंहिंजे ॿारनि सां मिलणु चाहे थी।